असांजो मोहतरम साईं अब्दुल करीम दस अली साहब, साईं मोहतरम सरफराज वाहिर साहब, साईं अब्दुल कादिर हकी साहब, साईं खंड साहब, साईं हाफिज अब्दुल्ला मेहरान साहब, साईं प्रोफेसर जलाल गोरी साहब, अजा जी होंगे साथी दोस्तों, सभी सलाम। खुशी की गाल है कि खिपरो के शहर में अजोके हिन मेड़ाके में ही असां हिकिड़ा गुल सहेड़ है कि गुल यकीन कयो मोती परखण वाले की खबर होंदी है तो मोती जो कदर छा मुसागर की तारीख सहेड़ी है मुझे खबर है मुझे कितरा जेके मसला मुश्किलात पेश आयूं साईं अब्दुल करीम दस अली साहब एक हीरो आहे हीरो पांजी उम्र में ज़ईफ़ी उम्र में अर्ध चंग भलाई में जो पोरियो कयो ये पोरियो अॼु जो कोन कयो ये 20 साल 22 साल अॻु में साईं पोरियो कयो आईने किताब के पिताई साहब ने रिसाले के उर्दू में तर्जुमो कयो पर यो कम ते पहलो यो ओ नेठ जरूर का नेकी है वो नेकी जरूर करे निर्वाह वो नेकी अज तान सामू निर्वाह थी शाह जो रिसालो इन किताब जो खास जगह गाला ओ यार मुझ शेख अयाज जो उर्दू जो साहब शेख अयाज तर्जुमो कयो अला सलीम साहब ने भी कयो तकरीबन 4-5 मंजूम तर्जुमा है तो 4-5 मंजूम तर्जुमा वो ॾिठा भी आहिनि पढ़िया भी आहिनि तो साईं हिसाब में छपियो कोन हो उन जे लाइ साईं मूंखे ॿियो ॼाणे मोकिलियो मवाद मूं स्टडी कई ऐं मूंखे पढ़ियो शेख अयाज जो हिसाब ॾिठो आहे सरकार साहब तव्हां ॾिसी लो बड़ो ॾुखियो कम इहो आहे जेको भिटाई जो कलाम आहे जंहिं सूरत में आहे उन सूरत में उन माना पेश कर ॾुखियो साॻियो मफ़हूम हुजे साॻिया लफ़्ज़ हुजनि को फ़र्क़ु न अचे शेखा त वॾो शाइर आहे उनखे तनक़ीद करणु मोकिले खाकसार जी छा मजाल आहे पर जेको सच आहे उहो इहो आहे त शेख अयाज जे तर्जुमे में हीअ जेको बैत आहे सिंध पर अपना करम कर प्यारे पालनहार दोस्त मेरे दिलदार आलम को आबाद कर सागे बैठ शेख अयाज जी तव्हां रिसाले में ॾिसंदो तव्हांखे ॿी शकिल इहो फ़र्क़ु है तो उन सागे मफ़हूम के उन सागे लफ़्ज़नि खे ॿी ॿोली में बयान करणु ॾुखियो आहे पंहिंजी ॿोली जी तर्जुमानी करणु आसान आहे हाँ बेटाए जे कंहिं शहर खे जेको तशरीह करणु चाहियां त बहितर खां बहितर तशरीह करे सघां थो जेतिरो मुंहिंजो वस हूंदो जेतिरी मुंहिंजी क़ाबिलियत हूंदी पर उन खे वरी ॿी ॿोली में पेश करणु इहो अलॻि फन आहे इहा त अलॻि कोशिशि आहे बराबरि साईं अब्दुल करीम दस अली साहब उहे सभु जेके आहिनि उहे तकलीफ़ूं उहे मुश्किलातूं सहे किताब जेको सहेड़ियो आहे किताब जेको शाह जो साहब तर्जुमो करे पेश कयो आहे ख़ासि तौर ते खिपरे खे वॾो एज़ाज़ जेको साईं ॻाल्हाए बि वियो पोइ दोस्त खिपरे में भिटाई रिसाले जो तर्जुमो सराइकी में थियो उहो खिपरे में थियो जाटकी में तर्जुमो थियो उहो बि खिपरे में थियो ऐं उर्दू में मंज़ूम तर्जुमो थियो उहो बि खिपरे में थियो ऐं पंजाबी ॿोली में भिटाई साहब जो तर्जुमो थियो आहे जेको असांजे सांगड़ खां 10 चक जो हिकिड़ो दोस्त आहे वो इंग्लैंड में रहे तो लंदन में उन्होंने पंजाबी में तर्जुमो किया यानी वो कमाल है तो भिटाई साहब के रिसाले के चैन बोली में जो तर्जुमो थियो वो सांगड़ जिले में थियो वो सांगड़ जिले के एज़ाज़ उनका पोइ खिपरे जी ॻाल्हि कंदासीं खिपरे में भिटाई जा जेके ख़ासि चवंदा आहिनि भिटाई साहब जो कमु कंदड़ शख़्सियतूं आहिनि उस्ताद जलाली तव्हां वटि मौजूदु आहे पर उन खां अॻु में असां जरा पोइ ते वेंदासीं त हाजी मांगीअड़ो काठूड़ो वॾो नालो जंहिं वटि डॉक्टर बलोच पान हली आहे यानी वो हुन वटि एॾो फन हो तो डॉक्टर बलोच पान आयो उनखां की भिटाई साहब के बारे में मालूमात भी वरिती हो फेसबुक उनखां अलावा भी
भिटाई साहब जा जो रिश्तो खिपरे सां आहे तव्हां खंबरे में वञो तव्हां भिटाई जा तव्हांखे पेज 15 मिलंदा भिटाई साहब आयो आहे खिपरे साॻी तरीक़े सिरे वारी तव्हां वञो उते बि उन दरगाह ते उन बुज़ुर्ग वटि बि भिटाई साहब जा पेज 15 मौजूद ये खिपरो उन वक्त ये इलाइक़ा अछड़ो थर हुआ हीअं त अञा बि कोट आहिनि आबादी आहे पर आउं सम्झां थो त भिटाई साहब ते जो कंहिं त ज़रूरु पैगाम पहुचायो हूंदो त अहिड़ा बुज़ुर्ग अहिड़ा शाइर अहिड़ा जेके अलाह जा दरवेश हिन खंबरे वारे अछड़े थर में वेठा आहिनि था भिटाई साहब उहो पंधु करे पोइ चोचाली में अचे थो मियां मुबीन सां बि मिले थो उहो पेज 15 तव्हां ॾिसो साईं पंहिंजो नवाज़ कुंभा जो किताबु आहे भिटाई जा 5 पेतरा तव्हां खोले ॾिसो उन में तव्हांजो 5 पेतरा मिलंदा भिटाई साहब ज़िले सागर जे कहिड़नि इलाइक़नि में किथे किथे आहे त उहा मोहबत जेका भिटाई सां आहे शादी सां जेका असांजी जेका मोहबत आहे उनजी मिसाल आहे जो साईं उर्दू में मज़मून कयो इहो बि मोहबत जी मिसाल साईं अब्दुल करीम शख्सियत ॻाल्हाइजे त आउं सम्झां थो काफ़ी टाइम लॻी वेंदो साईं जो ख़ानदान ते बि नज़र विझंदो इल्मी अदबी ख़ानदान साईं हकीम साहब ॻाल्हायो हकीम नवाब बख्श साहब उन ॿुधायो त सिख जो जेको ख़ानदान आहे मूं जॾहिं ज़िले सागर जे इल्मी अदबी ख़ानदाननि ते लिखणु शुरू कयो मूंखे खोड़ सारा ख़ानदान मिलिया शाह मिसाल लाठी में हज़रत हसन बख्श शाह गीलानी साहब जो ख़ानदान आहे साईं पीर आरिफुल मौला जो ख़ानदान जेको आहे उहो वॾो ख़ानदान आहे उन में 8 खां 10 शाइर थी गुज़रिया आहिनि वॾो आम ख़ानदान आहे हेॾा जेके फ़क़ीर मठा लाॾियल दरगाह ते अचूं था असां साईं सरफराज़ साहब साईं मोहम्मद बख्श ज़ामिन साहब इहो मिसाली ख़ानदान इहो बि शाइरानो ख़ानदान इल्मी अदबी ख़ानदान वरी सिख में अचूं था त असांखे वॾे वॾा नाला साईं पंहिंजो दर्शपली साहब ऐं उनखां पोइ असां अमीन दर्शपली साहब साईं अब्दुल करीम दर्शपली साहब ऐं ॿिया खोड़ सारा बुज़ुर्ग उन्हनि जो किताब आहे दर्शपली सांगराई किताब मौजूदु आहे उन में तव्हां पढ़ंदो तव्हां सिख पली जे बुज़ुर्गनि जे इल्मी अदबी कारनामनि ख़बर पवंदी ख़ैर ॻाल्हियूं तमामु घणियूं ऐं शुक्रगुज़ार आहियां उस्ताद अदबी फोरम खिपरे वारनि दोस्तनि जो साईं हकीम इमाम बख्श मंगली साहब जो साईं उस्ताद लगारी साहब जो कसीम समेत जो रमज़ान कसीम समेत जो साहब जो ॿियनि दोस्तनि जो साईं वलीमा मशहूर जो ऐं ॿिया जेके बि दोस्त आहिनि असांजा सागर लिटरली फोरम जा जेके दोस्त आहिनि साईं अली खान निज़ामानी आहे साईं अब्दुल हनान आमिर साहब आहे इन्हनि सभिनी जो गॾियल तौर ते असां इहो मौक़े मां फ़ाइदो वठो यकीन कयो साईं असां मौक़े में इन करे फ़ाइदो वठो त तव्हां मुल्तान मां हिते तशरीफ़ वठी आया असां जे मौक़े मां फ़ाइदो वठो साईं हिते आहे सिहत बि आहे साईं खे साईं हुन टाइम वरितो थी उन मौक़े मां ई फ़ाइदो वठो साईं वञनि था त वरी मुल्तान मां जॾहिं मोटनि पंहिंजो ॻोठु उन मौक़े मां फ़ाइदो वठंदे साईं जी किताब जी महूरत कराई आहे असांजे ज़हन में अञा बि ॿिया प्रोग्राम आहिनि साईं सरफराज़ साहब जा 6 किताब सरफराज़ साहब जी किताबनि जी महूरत कराइणी आहे इहो असांजो फ़ैसिलो थियल आहे पर साईं सरफराज़ साहब जो टाइम ॾींदो त साईं तव्हांजी किताब जी महूरत साईं अब्दुल मेरान साहब असां मौजूदु आहे साईं अब्दुल मेरान जा 23 किताब हदीस ते तमामु वॾो कमु आहे साईं जो इन पाणी पाकिस्तान में जब हदीस जे आलिमनि में असां ज़िक्र कंदासीं साईं मौल साईं अब्दुल्ला साईं हाफ़िज़ अब्दुल्ला मेरान जो नालो सारे फरज़ अल्हम्दुलिल्लाह अॼु साईं अब्दुल करीम दस्तपली जे मुलाक़ात जे बहाने अहिड़ी शख़्सियत सां मौजूदु तव्हांजी वॾी महिरबानी हिकु दफ़ो वरी ऐं साईं अब्दुल करीम दस्तपली साहब जो तमामु नथो रहंदो आहे कि तव्हां टाइम कढियो साईं सरफराज़ साहब तव्हां टाइम कढियो साईं अब्दुल्ला साहब तव्हां टाइम कढियो साईं जलाल गौरी साहब उमरकोट मां आयो आहे लखुतरा साईं जा साईं पंहिंजो खटी साहब अब्दुल कादर साहब मुंहिंजा बरतोरा ऐं साईं मीर हसन साहब ऐं ॿी सॼी संगत जा तव्हां सभिनी महिरबानियूं भिटाई जी सिटनि सां कमल पाताल में भऊं भिरे आकाश इन्हीं संधी गालड़ी राज़ी कांदी राज ते इश्क के शाबाद जे मोहब्बती भेड़िया आऊं हिकु दफ़ो वरी नवाज़री जो थोराइतो आहियां जो हीउ कमु साईं ते कमु करे छॾियो पर नवाज़री साईं फज़ल आहे नवाज़री साहब कमु थियो नवाज़री जो वॾी महिनत आहे हिन किताब खे सेट कराइण में छपाइण में कंपाइल करण में सॼो नवाज़री कमु आहे हिन जे लाइ ज़ोरदार मेहरबानी प्रोफेसर मुमताज़ बिलारी साहब एक दो प्रोफेसर साईं जलाल गौरी साहब और